أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أم يقولون افترى على الله كذبا فإن يشاء الله يختم على قلبك ويمحو الله الباطل ويحق الحق بكلماته إنه عليم بذات الصدور وهو الذي يقبل التوبة عن عباده ويعفو عن السيئات ويعلم ما تفعلون ويستجيب الذين آمنوا وعملوا الصالحات ويزيدهم من فضله والكافرون لهم عذاب شديد. छा उहे चवनि था त हिन अल्लाह ताला ते कूड़ मढ़ियो आहे, सो जेकॾहिं अल्लाह ताला चाहे त मोहर लॻाए छॾे तव्हांजे दिलि ते ऐं अल्लाह ताला बातिल खे मिटाए थो ऐं हक़ खे पंहिंजी ॻाल्हियुनि सां साबित करे थो। बेशक हू दिलनि जी ॻाल्हियुनि खे ॼाणण वारो आहे, ख़ूब ॼाणण वारो आहे, ऐं उहो ई आहे जेको पंहिंजे बंदनि खां तौबा खे क़बूल करे थो ऐं बुराइनि खे मुआफ़ करे थो ऐं ॼाणे थो जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो ऐं क़बूल करे थो उन्हनि माण्हुनि खां जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कया ऐं पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे वधीक ॾिए थो। ऐं काफ़रनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि काफ़रनि खे जवाबु ॾिनो जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान जे बारे में कूड़ मढ़ीनि था, यानी इहे चवनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको रिसालत जो दावो कनि पिया, उन दावे में नाऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक उहे सचा न आहिनि ऐं हू चवनि था त अल्लाह ताला मूंखे पंहिंजो रसूल बनाए करे मोकिलियो आहे, त ही काफ़िर चवनि था त न, इहे अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में ही सच कोन था चवनि, अल्लाह हिननि खे रसूल कोन बनायो, नाऊज़ बिल्लाह। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो, हिकिड़ो क़ाइदो अल्लाह ताला बयानु करे पोइ इन्हनि जो रद्द फरमायो आहे। क़ाइदो इहो आहे त जेको नबी हूंदो आहे ऐं नबूअत जो दावो कंदो आहे उन खे अल्लाह ताला मौजिज़ात अता फरमाईंदो आहे। मौजिज़ो उन खे चइबो आहे जेको आजिज़ करे छॾे, यानी आम मख़लूक अहिड़ो कमु करण खां आजिज़ हूंदी आहे ऐं उहो कमु नथी करे सघे, जेको नबीअ जे हथ ते अल्लाह ताला ज़ाहिर फरमाईंदो आहे। ऐं ॿिए पासे हिकिड़ो कूड़ो माण्हू हूंदो आहे, जादूगर हूंदो आहे, उन जो जादू ज़ाहिर थींदो आहे, उहो बि अल्लाह पाक जे हुक्म सां थो थिए, अल्लाह जे इरादे खां सवाइ कुझु बि कोन थो थी सघे। पर अल्लाह ताला जो कानून इहो आहे त जादूगर जो जादू ओसि ताईं अल्लाह ताला हलणु ॾींदो आहे जेसि ताईं हू नबूअत जो कूड़ो दावो न करे। जेकॾहिं जादूगर नबूअत जो दावो कंदो त अल्लाह पाक उन जादूअ खे हलणु कोन ॾींदो। ॿिए पासे नबी हूंदो आहे, सचो नबी, उहो चवंदो आहे त आउं अल्लाह जो नबी आहियां ऐं उन जे बावजूदि उहो अल्लाह पाक उन जे हथ ते मौजिज़ात ज़ाहिर फरमाईंदो आहे ऐं उन्हनि मौजिज़ात खे अल्लाह साबित कंदो आहे, ज़ाहिर कंदो आहे, रोशन कंदो आहे। त इन तरीक़े सां कूड़ो जेको आहे माण्हू उन में ऐं सचो जेको नबी आहे उन में फ़र्क़ु थी वेंदो आहे त जेको कूड़ो आहे उन जे हथ ते को मौजिज़ो, का अजीब शइ ज़ाहिर थी कान थी सघे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त छा इहे काफ़िर इहो चवनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह ताला ते कूड़ मढ़ियो आहे, माना इहो जेको चवनि था त अल्लाह मूंखे रसूल बनाए करे मोकिलियो आहे, इहो ग़लति था चवनि। हालांकि इन में ही ख़ुदि कूड़ा आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचा आहिनि, छो त ही सभिनी में वॾो मौजिज़ो क़ुर आहे जेको अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो ऐं अल्लाह ताला इन क़ुर में चैलेंज कयो त जेकॾहिं तव्हां चओ था त ही मख़लूक जो कलाम आहे ऐं अल्लाह जो कलाम कोन्हे त तव्हां हिन जहिड़ो कलाम पेश करे ॾेखारियो,
पूरो कलाम न 10 सूरतूं पेश करे ॾेखार, हिकिड़ी सूरत पेश करे ॾेखार, हिकिड़ी आयत बि पूरी दुनिया हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी हेसि ताईं ऐं हिन खां वठी करे क़यामत ताईं चैलेंज आहे अल्लाह पाक जो ऐं क़ुर जो त हिकिड़ी आयत बि तव्हां पेश कोन था करे सघो, हिकिड़ी सूरत बि तव्हां पेश कोन था करे सघो, हेसि ताईं कोन करे सघिया आहिनि ऐं आईंदा बि कोन। क़ुर पाक चयो त तव्हां हरगिज़ पेश कोन करे सघंदव। त इहो अल्लाह पाक जो हिकिड़ो वॾो मौजज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावो कनि पिया अल्लाह जे तरफ़ां नबूअत जो ऐं अल्लाह ताला हुननि जे ज़बान ते इहो कलाम पाक जारी करे पियो जंहिं सॼी मख़लूक़ खे आजिज़ करे छॾियो आहे। माना छा थी? माना इहा ई थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचा रसूल आहिनि ऐं वाक़ई ही कलाम अल्लाह पाक जो कलाम आहे ऐं ही मौजज़ा सभु अल्लाह पाक जे तरफ़ां आहिनि ऐं इहा निशानी आहे अल्लाह पाक जे तरफ़ां खुलियल त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी आहिनि। त अल्लाह ताला फरमाए पियो त जेकॾहिं अल्लाह पाक इन ॻाल्हि ते क़ादिर हो त अल्लाह चाहे क़ादिर अल्लाह पाक इन ॻाल्हि ते त तव्हांजे दिलि ते मोहर हणी छॾिया, पोइ इहे जेके इल्हाम थियनि पिया वही जेका अचे पई तव्हांजे दिलि ते इहा बंदि थी वञे हा। जॾहिं वही बंदि थी वञे हा त तव्हांजे ज़बान मां बि उहो कलाम जारी कोन थिए हा, तव्हां करे कोन सघो हा, बल्कि पहिरियों वारी ॻाल्हि तव्हांखे विसरी वञे हा। पर अल्लाह रब्बुल आलमीन ईअं कोन कयो। अल्लाह ताला मुसलसल तव्हांजे दिलि ते हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए सां पंहिंजो कलाम नाज़िल कंदो थो अचे ऐं तव्हां उनखे माण्हुनि जे साम्हूं बयानु कंदा था अचो ऐं कंदा रहंदव पंहिंजी ज़िंदगी में। जॾहिं त अल्लाह पाक जो क़ाइदो इहो आहे वयमहुल्लाहुल बातिल, कूड़ी नबूअत जो जेको दावो आहे उन खे अल्लाह ताला मिटाए थो। जो जेकॾहिं को जादूगर हूंदो पंहिंजे जादूअ जे ज़ोर ते के करतब ॾेखारींदो, पर जेकॾहिं हुन नबूअत जो दावो कयो कूड़ो त हुनजो जादू ई कोन हलंदो। वयमहुल्लाहुल बातिल वयुहिक़्क़ुल हक़्क़ बिकलिमाती, ऐं अल्लाह ताला हक़ जे दावे खे, नबूअत जे हक़ जे दावे खे पंहिंजे कलिमात, पंहिंजे अहकामात ऐं पंहिंजे जेको तो कलाम जे ज़रिए सां अल्लाह ताला मौजज़नि जे ज़रिए सां, अजीब अजीब निशाननि जे ज़रिए सां ऐं यानी पंहिंजे किताबनि में अल्लाह ताला पंहिंजे नबियनि जी तस्दीक फरमाए करे अल्लाह ताला उन जे हक़ दावे खे साबित फरमाईंदो आहे। इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर, बेशक अल्लाह ताला सीननि जे राज़नि खां बि वाक़िफ़ आहे। हाणे सीननि जे राज़नि खां जॾहिं वाक़िफ़ आहे, दिलि जे एतिक़ाद, दिलि जे ख़्यालनि खां, त पोइ ज़बान मां निकिरण वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि ऐं उज़वनि मां जेके सादिर थियण वारा अफ़आल आहिनि उन ते त तरीक़े ओला क़ादिर आहे। जॾहिं सभिनी शयुनि खां अल्लाह ताला वाक़िफ़ आहे, आलिम आहे, अलीम आहे, त पोइ अल्लाह पाक खे ख़बर आहे ही जेके काफ़िर तव्हांजो इनकार कनि पिया, इन्हनि जा अक़ीदा, इन्हनि जा अक़वाल, इन्हनि जा अफ़आल सभु अल्लाह खे मालूम आहे। जॾहिं मालूम आहिनि त अल्लाह पाक इन जे मुताबिक़ इन्हनि खे सख़्तु सज़ा ॾींदो। पोइ वरी अल्लाह ताला तरग़ीब ॾिनी त काफ़िर बि अहिड़ा कट्टर काफ़िर, अहिड़ा क़िस्म जा काफ़िर जिन हेसि ताईं कुफ़र, शिरक ऐं नबीअ जी मुखालफ़त कई, सभिनी खां वधीक प्यारे अल्लाह जे महबूब तरीन नबी जी मुखालफ़त कई, अहिड़ा माण्हू बि जेकॾहिं अल्लाह ताला एॾो रहीम आहे, एॾो करीम आहे, जेकॾहिं इहे तौबा कनि त अल्लाह पाक इन्हनि जी तौबा क़बूल करण जे लाइ तयारु आहे। अल्लाह ताला फरमाए वहुवल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही, छो त अल्लाह जो क़ाइदो इहो आहे त अल्लाह ई उहो आहे जेको पंहिंजे बंदनि जे तरफ़ां तौबा खे क़बूल फरमाए थो। वयअफ़ु अनिस सय्यात, पोइ उन्हनि गुनाहनि खे अल्लाह ताला मुआफ़ फरमाए थो छॾे। वयअलम मा तफ़अलून, ऐं जेको कुझु तव्हां करियो पिया अल्लाह ताला उनखे ॼाणे थो। माना तौबा बि इख़लास वारी हुजे, सची हुजे। अल्लाह ताला ॼाणे थो त हीउ जेको माण्हू तौबा करे पियो उहो तौबा में मुख़लिस आहे या तौबा करण में ईअं बनावटी आहे, दिलि में कोन्हे। त जेका सची तौबा हूंदी उन खे अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो त उन जे मुताबिक़ अल्लाह फ़ैसिलो फरमाईंदो। वरी जिन ईमान आंदो आहे ऐं काफ़िरनि खे अल्लाह ताला तरग़ीब ॾिनी तौबा जी, इन में तौबा में ईमान बि अची वियो ऐं पंहिंजी इस्लाह थी वई। अॻियां अल्लाह ताला फरमाए थो त जेके माण्हू तौबा क़बूल करे ईमान आणे सुठा अमल कनि था या पहिरीं खां ईमान आंदल आहे पोइ सुठा अमल कनि था त अल्लाह ताला उन्हनि जे सुठनि अमलनि खे क़बूल फरमाए थो। पहिरीं कुफ़र जे करे जेको आहे हुननि जा अमल क़बूल कोन पिया थिया, पर हाणे ईमान ऐं आमाल सालिहा जी बरकत सां बशर्ते के तौबा इख़लास वारी हुजे ऐं आमाल इख़लास सां हुजनि त पोइ अल्लाह ताला क़बूल फरमाए थो। वही यज़ीदुहुम, क़बूल फरमाइण जो मतिलबु इहो आहे त इन्हनि ते अल्लाह ताला जज़ा अता फरमाए थो,
सवाब अता फरमाए थो। ऐं अॻियां अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां वधाए बि ॾिए थो। माना हूअं त हिकिड़ी नेकी जी हिकिड़ी नेकी मिले, पर अल्लाह ताला इहो फज़ुल फरमायो त इख़लास सां कयल नेकी जेका आहे उन में अल्लाह ताला हिकिड़ी नेकी जो 10 नेकियुनि जे बराबरि अजुर अता फरमाए थो। पर जेके कुफ्र ते अड़िया बीठा आहिनि ऐं केतिरी बि उन्हनि खे दावत मिले पई पर चवनि था त न असां पंहिंजे कुफ्र खे छॾण जे लाइ तयारु कोन आहियूं, त उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो त काफ़िरनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या रहमान राहिमीन, या रहमान राहिमीन, या रहमान राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।